मोरो ख़बर शामिल करे थी। मोरो सिंध मां जितां सी दिलताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक मोरो शहर समेत आसपास के इलाक़नि में गैर कानूनी तौर बिजली की लोड शेडिंग करण खिलाफ़ GSN क़ौमी महाज़ मोरो के सदर कामरेड जगदीश कुमार एहतजाज कंदे चो त बरसात खां अॻे सीपको वावड़ा मोरो के अमले पारां बिना जवाज़ गैर कानूनी तरीक़े से बिजली बंद करे मोरो वासिन के परेशान करे छॾियो। असां शिकायतूं कयूं था पर उन शिकायतन तरफ़ केर बि तवज्जो ॾियण जे लाइ तैयार न आहे। जगदीश कुमार सीपको अख्तियारन का मुतालबो कंदे चो त बिजली की गैर कानूनी और नाजायज़ डिग्गी लोड शेडिंग खत्म कराए मोरो सिटी की बिजली बहाल कराई वने, न त ॿी सूरत में सख्त एहतजाज कियो वेंदो। अदा जीअं त मुसलसल बरसात पवण खां पोइ मुंहिंजे चौथो ॾींहुं आहे, मुसलसल लाइटूं न हुअण जे करे कुझु इलाइक़ा बहाल थिया, पर उहे बहाल थियण खां पोइ वरी बेहाल थी विया आहिनि। 11,000 ॿुधी ॿुधी थकिजी आख़िर 11,000 में जान कॾहिं छुटंदी असांजी। जॾहिं पुछूं था अब 11,000 किरी पई आहे, जॾहिं असां चऊं था त जेकर तव्हांखे ख़बर बि आहे त बरसातूं अचनि थियूं, तूफ़ान अचनि था, असांजे इदारे में हेतिरी का कैपेसिटी न आहे त तक़रीबन अगरि उनखे पहिरें इन्हनि शयुनि जा अपा वठणु खपे हा। 11,000 जेके डैमेज आहिनि उहो उते मज़बूत करणु खपे हा। असांजा इलाइक़ा हींअर ॿुॾनि पिया, उहे पाणी जी लपेट में आहे। कल्ह खां वठी उहा हालत ॾिसो, हाणे आख़िरकार इन घरनि में पाणी जी अहिड़ी सूरत आहे, ॿार बचा पाणी जे लाइ तरसीम आहिनि। असांजो फीडर 4 आहे, पर तक़रीबन असां सॼे शहर जा फीडर असांजा आहिनि। आख़िरकार केरु दांह कंदो? असीं चऊं था हितां जे आला इंतिज़ामिया खां घुर था कयूं त बिलफोर अञा बरसातुनि जा अंदेश आहिनि, अञा बरसातूं अचणियूं आहिनि। असां काफ़ी बरसातूं ॾिसी चुका आहियूं ऐं ख़तरनाक बरसातूं बि ॾिसियूं, पर हीअ कहिड़ी हालत आहे त अञा कलाक लाइट कान हली आहे, मुसलसल वरी चवंदा 11,000 किरी आहे, ओजा त 11,000 मथे कान थी आहे। असीं मोरो वासियुनि पारां घुर था कयूं, असांजे चूंडियल असांजो MP साहब ऐं घरू वज़ीर आहे, मिनिस्टर साहब आहे असांजो, असां उमेद था कयूं त असांजी नोटिस वठी असांजे मोरे जे अंदरि जेको बिजली जो बरहान आहे उहो हल करायो वञे ऐं फीडर नारे जेको रोज़ मरलो आहे, जेको 11,000 में असांजो आधार ख़तमु कयो वञे। असीं लोड शेडिंग मां त अॻे ई बेदार आहियूं, पर हाणे हीअ लोड शेडिंग खां वधीक मरलो चढ़ी वियो आहे। ज़ियास लंजार साहब खे अपील था कयूं त बराए महिरबानी मोरे वारनि खे कुझु न खपे, पर लाइट जी ज़रूरत आहे। लाइट सां इंसान जो जियापो आहे, लाइट न हूंदी माण्हुनि जे घरनि जा मसइला, हॉस्पिटल जा मसइला, इस्पताल में सूरत ख़राब लॻी पई आहे। असांजे इलाइक़नि में तमामु वधीक लाइट जे करे सूरत ख़राब, तंहिं लाइ ख़ुदा मोर ते रहम कयो।